रेडियो सच्चाई न्यूज़। नाज़रीन, अवां खे ख़बर ॾींदा हलूं त अॼु सीनियर सहाफ़ी ऐं सूबा अख़बार जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर जावेद राहू जो पारां पंहिंजे अमर जे ईसाले सवाब लाइ ख़ैरात जो एहतमाम कयो वियो। ख़ैरात जो एहतमाम मदेजी में राहूजा हाउस ते कयो वियो, जिते ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि सां तालुक़ रखंदड़ सहाफ़ी ऐं सियासी समाजी अॻुवाणनि ऐं वॾे तइदाद में शहरनि शिरकत कई। अव्हां खे ॿुधाईंदो हलां त गढ़िया सीन प्रेस क्लब जे अॻूणे सदर इमदाद खखराणी, गुल जखरो ऐं इनायतुल्ला मेमण समेत मदेजी, लखी ऐं खानपुर ऐं शिकारपुर जे सहाफ़िन शिरकत कई आहे। जॾहिं त पंवर वेलफेयर एसोसिएशन ज़िला शिकारपुर जे सदर डॉक्टर न्याज़ पंवर, सच्चाई न्यूज़ जे CEO कमांडो पंवर समेत शहर ऐं तोड़े पसगरदाईअ मां सवनि जे तइदाद में सियासी, समाजी ऐं मज़हबी अॻुवाणनि शिरकत कई आहे।